अविज्ञाय नरो धर्म दुख मायाति याति चा मनुष्य जन्म साफल्यम केवल धर्म साधनम। अर्थात जेको अज्ञानी आहे, जेको पंहिंजे धर्म खे नथो ॼाणे, उन जो जीवन व्यर्थ आहे, हू सदैव दुखी रहंदो आहे। ऐं जेको माण्हू पंहिंजे धर्म जे नियम जो पालन कंदो आहे, उहो ई माण्हू जीवन में सुखी ऐं सफल थींदो आहे ऐं सुख ऐं संपूर्णता जी पराकाष्ठा सां गॾु पंहिंजो जीवन जीअंदो आहे। हाणे तव्हां चवंदा कि धर्म अर्थात हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, सिंधी, पंजाबी, न, ईअं कान्हे। धर्म जो मतिलबु आहे तव्हांजो कर्तव्य। हा, ही ॻाल्हि मञी था सघूं कि तव्हां जंहिं धर्म में पैदा था थियो, हू धर्म ऐं उन धर्म जी नीतियुनि खे पालन करण ई तव्हांजो कर्तव्य आहे, तव्हांजो धर्म आहे। ऐं हू धर्म तव्हांखे ज़रूरु निभाइणु खपे। जीअं अगरि तव्हां सिंधी आहियो त सिंधी पाण में नथा ॻाल्हायो त सम्झिजो कि तव्हां पंहिंजे धर्म सां गद्दारी कयो था। सची ॻाल्हि आहे, कड़ी ॻाल्हि आहे, पर सची ॻाल्हि आहे। पंहिंजे धर्म सां गद्दारी न कयो। तव्हां सिंधी आहियो ऐं इन ॻाल्हि खे भुलाए नथा सघो, विसारे नथा सघो, ऐं सिंधी थी करे सिंधियत जे लाइ कुझु बि नथा कयो त सम्झिजो हिते त भले तव्हां अमीर थी वेंदा, पैसनि में, गाॾियुनि में, बंगलियुनि में ऐश अशरत कंदा, पर जॾहिं मथे वेंदा त तव्हां कॾहिं बि भॻवान जे साम्हूं बीह करे पंहिंजी अखियूं न खणी सघंदा, छोकी तव्हां पंहिंजे धर्म जे लाइ, पंहिंजी सिंधियत जे लाइ कुझु बि न कयो। कुझु करण त ॾाढी परे जी ॻाल्हि आहे, तव्हां त सिंधी में ॻाल्हाइण बि पसंदि न कयो। तव्हांजे ॿारनि खे सिंधी नथी अचे त इन में केवल 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 ऐं केवल ऐं केवल तव्हांजो दोष आहे, तव्हांजो पाप आहे। ऐं साईं, पंहिंजी मातृभाषा सां अहिड़ो दॻो अगरि तव्हां कंदा, अहिड़ी दगा कंदा, भुगतणो त पवंदो, छोकी धर्म खे विसारण वारो माण्हू सुख न पाईंदो आहे। हा, अॼु सुख मिली थो सघे, छोकी ही सुख इन जन्म जो सुख त तव्हांजे पहिरें कर्मनि जो सुख आहे, पहिरें जन्म जे कर्मनि जो फल आहे। इन जन्म जे कर्मनि जो फल तव्हांखे नेक्स्ट अॻिले जन्म में जॾहिं मिलंदो त इन पाप जो बि तव्हांखे बरोबरु भुगतान करणो पवंदो। इन करे अगरि अॼु ताणी तव्हांजी अखियूं न खुली आहिनि त अॼु खोले रखो। सिंधी तव्हांजो धर्म आहे ऐं धर्म जे लाइ कुझु त ज़रूरु कयो। जय झूलेलाल।